ओम शांति। अॼु जी मुरली आहे 13/10/2023। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार धैर्य रखो, धीरज धरो। हाणे तव्हांजा दुख जा ॾींहं पूरा थिया, सुख जा ॾींहं अचनि था। निश्चय बुद्धि ॿारनि जी अवस्था धैर्यवत रहंदी आहे, वो कॾहिं अधैर्य न थींदा आहिनि। तृष्णा कंहिं बि हालत में मुरझाइश न अचे, हिनजी सहज विधि छा आहे? बाबा चवनि था ब्रह्मा बाबा जो सैंपल सदा असांखे साम्हूं रखणो खपे। ब्रह्मा बाबा खे ॾिसो केॾा ढेर ॿार आहिनि, कोई सपूत आहे, कोई कपूत आहे, कोई सर्विस कंदा आहिनि, कोई डिसर्विस भी कंदा आहिनि। पोइ बि ब्रह्मा बाबा कॾहिं मुरझाईंदा आहिनि, घबराईंदा आहिनि कि हाणे छा थींदो? पोइ तव्हां ॿार छो मुरझाइजी वेंदा आहियो? तव्हांखे कहिड़ी बि हालत में मुरझाइणो न आहे। बाबा चवनि था त असांखे कॾहिं बि मुरझाइश न अचे, हिनजे लाइ असांखे सदा कंहिंखे साम्हूं रखणो आहे, ब्रह्मा बाबा खे। गीता धीरज धर मनुआ। ओम शांति। धीरज धर मनुआ मनुष्य खे न चइबो आहे, छो जी मन बुद्धि त आत्मा में हूंदो आहे न। त धीरज धर अर्थात आत्मा खे चईंदा आहिनि कि हे आत्मा, आत्मा में ही मन हूंदो आहे त हुनखे ही चईंदा आहिनि कि हाणे धीरज धरो। ये आत्मा खे चइबो आहे। आत्मा के सिवाय परम पिता परमात्मा जे ॿियो कोई चई न सघे कि धैर्य धरो, छो जी अधैर्य खे ही धैर्य ॾिबो आहे न। हाणे हिन दुनिया में त सभी अधेरे ही आहिनि, इन करे हिकु ही परमात्मा ही असां सभिनि खे धैर्य ॾेई सघंदो आहे। अगरि ईश्वर सर्वव्यापी आहे त हुनखे अधैर्य काथे न चई सघंदा आहियूं। हुनखे अधैर्य कीअं चई सघंदा? मतिलबु अगरि सभिनि जॻह ईश्वर आहे पोइ त कोई अधैर्य थिए ई न। मनुष्य हिन समय सभु अधैर्य आहिनि, दुखी आहिनि। हिन करे धैर्य ॾियण वारो, सुख ॾियण जे लाइ बाप हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। चईंदा आहिनि ॿार हाणे धैर्य धरो। बाप जे मां वाक्य सिर्फ़ असांजे लाइ न आहिनि, वास्तव में ये सॼी दुनिया ॿुधंदी बाबा जो ज्ञान। बाबा चईंदा न मुंहिंजो सॼो ज्ञान आहे, लेकिन ये जेको महावाक्य आहे पंहिंजे खे आत्मा समझी मूंखे निराकार रूप में यादि करो, ये त विश्व जी सर्व आत्मायूं ॿुधंदियूं। संदेश ये ही त लास्ट ताईं सभिनि ताईं पहुचंदो न। सॼी दुनिया आहिस्ते आहिस्ते ॿुधंदी रहंदी आहे, ॿुधंदी रहंदी। ऐं पोइ जेका जेका ॿुधंदा रहंदा न उन्हनि जो सदगति थींदी वेंदी। उहो ॿुधंदा त पोइ ईंदा वेंदा कि हा भई असां बि ॿुधऊं। दुख हरता हिकु बाप ही आहे न, सभिनि जो दुख हरण वारो, सुख ॾियण वारो त बाप ही आहे, त सभिनि जी सदगति थींदी वेंदी। ये आहे दुखनि जी दुनिया न। ॿार सम्झंदा आहिनि हाणे असांजा मुक्ति जीवन मुक्ति जा ॾींहं व कलयुगी पतित दुनिया खां छुटकारो पाइण जा ॾींहं आहिनि। असांजी बुद्धि में आहे ये सो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार कि हाणे असांजा कहिड़ा ॾींहं अचणा आहिनि कि असां वापसि सां पंहिंजे परमधाम में वञण वारा आहियूं, पोइ सुखधाम में अचण वारा आहियूं। सभिनि खे इहे धैर्य न आहे। असांखे इहे धैर्य आहे न, कॾहिं बि कोई दुख परेशानी थींदो आहे त असांखे त सॼो ज्ञान आहे त असां धैर्यवत थी वेंदा आहियूं कि हाणे असांखे न दुख जी दुनिया सां छुटकारो पाए असां सुखधाम में वेंदासीं। त कोई बि दुख जी ॻाल्हि थींदी आहे, कोई बि ॻाल्हि थींदी आहे त बाबा जो इहो ज्ञान जे पॉइंट बुद्धि में रखी असां सदा धैर्यवत रहंदा आहियूं न। तव्हां ॿारनि खे बि साई निश्चय रहणो खपे। असांजो सुख जा ॾींहं हाणे आया की आया। अगरि श्रीमत ते हलंदा रहंदासीं त ईअं असांखे अनुभव थींदो। इन में आशीर्वाद व कृपा आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे। जेको ॿार श्रीमत ते हलंदो उहो आपे ही पाण ते कृपा कंदो रहंदो। बाप वे पढ़ाईंदा आहिनि, सहज स्वराज्य योग सिखलाईंदा आहिनि असांखे। बाबा असांखे छा था करनि? पढ़ाई करे सहज स्वराज्य अर्थात आत्मा पंहिंजे मन बुद्धि संस्कार स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य करे सघे, कंट्रोल करे सघे, इहे सिखाइनि था।
पढ़ाई के नॉलेज भी चइबो आहे न तव्हां ॿारनि खे श्रेष्ठ मत बाबा ॾियनि था न पहिरियों त अटल निश्चय खपे पोइ कॾहिं बि असांजी अवस्था हेठि मथे न थी सघंदी आहे कि असां सां गॾु कहिड़ा स्वयं परमात्मा बाप आहिनि ॻाईंदा बि आहिनि परवाह हुई पार ब्रह्म में रहण वारे जी उन्हनि खे पाए छॾियो बाक़ी छा खपे ये त निश्चय आहे हुन बाप सां स्वर्ग जो वरसो मिलणो आहे त धैर्य पहिरियों ई स्थाई मिली वेंदो आहे न ये आहे अविनाशी धैर्य कि असां सां गॾु कुछ भी ग़लति न थी सघंदो आहे असां सां बाबा गॾु आहे त असांखे सुख अर्थात स्वर्ग सुख शांति जो वरसो स्वर्ग जो वरसो अवश्य मिलणो ई आहे सर्टन आहे असां श्रीमत ते श्रेष्ठ श्रेष्ठ श्रेष्ठाचारी राज्य भाग्य स्थापना करूं था न बिगर कोई लड़ाई झगड़ो त पोइ मुरझाइण जी दरकार ई न आहे भल घर में 10-12 ॿार हुजनि बाबा खे त ॾिसो 1000 लाखों ॿार आहिनि न बाबा खे कई ॿार हंगामा मचाईंदा आहिनि कोई सपूत हूंदो आहे कोई कपूत हूंदो आहे कोई सर्विस कंदो आहे कोई डिसर्विस भी कंदा आहिनि पोइ बि ब्रह्मा बाबा कॾहिं घबराईंदा आहिनि छा त ॿारनि खे बि कॾहिं घबराइणो न खपे ग्रस्त व्यवहार में भी रहणो खपे बाबा चवनि था हिकु तरफ़ आहे हठ योग कर्म सन्यासी हाणे बाबा सन्यासियुनि जे बारे में ॿुधाइनि था कि हिकु तरफ़ आहे हठ योगी कर्म सन्यासी असांजो त आहे बेहद जो सन्यास असां त बुद्धि सां सभु कुझु भुलिजी करे वेठा आहियूं ये आहे ही राजयोग तव्हांखे ग्रस्त व्यवहार में रहंदे बाप खां वरसो पाइणो आहे ॾाढो सहज आहे न हाणे त पंहिंजे सुखधाम जा झाड़ ॾिखाए में ॾियनि था न दुनिया जा हालात ॾिसो ई था दुनिया वारी चए थी हाय हाय इहे छा था थी असांखे त पतो आहे कि हाणे हिन सृष्टि ते सुखधाम अचण वारो आहे अर्थात स्वर्ग अचण वारो आहे असांखे सुखधाम जा झाड़ ॾिखाए में ॾियनि था न परोक्ष अपरोक्ष बुद्धि सां ॼाणंदा आहियूं न असां साक्षात्कार थींदो आहे न साक्षात्कार कंहिंखे थींदो बि आहे कंहिंखे न बि थींदो आहे लेकिन असां बुद्धि सां ॼाणंदा आहियूं जीअं मम्मा बि बुद्धि सां ॼाणे न मम्मा खे कॾहिं कुझु ॾिखाए में न ॾियो त बाबा चवनि था एम ऑब्जेक्ट त तव्हांजे साम्हूं आहे पुरुषार्थ करे भविष्य स्व राजधानी जे लाइ असां पुरुषार्थ करूं था न कुझु बि थींदो रहे लेकिन असांखे यादि रखणो खपे कि असां बाबा खां स्वर्ग जो वरसो था वठूं ऐं हिन दुनिया खे त बदिलणो ई आहे लक्ष्मी नारायण जो चित्र ॾिसंदा आहियो न ईअं न कि असांखे साक्षात्कार थिए था मञो ही त बुद्धि सां सम्झण जी ॻाल्हि आहे हिन अखियुनि सां चित्र ॾिसंदा रहूं ईअं न हिन अखियुनि सां पोइ बि इहे ई ॾिसंदासीं न लेकिन असांखे पंहिंजी बुद्धि रूपी अख में फिक्स रखणो आहे असांजी टी अखर जेकी बुद्धि आहे न हुनमें बुद्धि में सम्झ हुजणी खपे कि असांखे अहिड़ो ठहिणो आहे कीअं सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण संपूर्ण निर्विकारी डबल इंस्टेंट मर्यादा पुरुषोत्तम त बाबा चवनि था राजयोग आहे न बुद्धि बि चईंदी आहे बरोबर चित्र रखिया आहिनि पोइ बि साक्षात्कार छा कराए श्री कृष्ण सत्युग जो मालिक आहे न त साक्षात्कार जी कॾहिं आश न रखणी आहे सिर्फ़ु बुद्धि सां सम्झणो आहे असांखे हीअं न मूंखे ॾिखाए में ॾेई कि मां ईअं ठवां थी न शिव परम धाम में रहण वारा आहिनि तव्हां लक्ष्मी नारायण ठही सघंदा आहियो इहा असांजी एम ऑब्जेक्ट आहे बाबा चवनि था तव्हां आईने में ॾिसो कि उहा दैवी गुण असां में केसि ताईं आहिनि हाणे असांखे कहिड़े बाबा चए थो पंहिंजे पाण खे आईने में ॾिसो जीअं स्थूल आईने में न बाबा जो असांखे श्रेष्ठ मत ॾिना अथई हुन अनुसार खुद में ॾिसो कि असां हर मत खे हर गुण खे धारण केतिरो कयो आहे बाप धैर्य त ॾाढो सुठो ॾींदा आहिनि कि ॿार हाणे बाबा चवनि था हाणे पढ़ाई पढ़ो श्रीमत ते हलो त कॾहिं बि अधैर्य न थींदसीं हाणे पढ़णो आहे राजी जे लाइ ज्ञान खपे न उहो बाप असांखे ॾे त न ॾिसो ICS वारनि खे बि सभिनि खां जास्ती नशो हूंदो आहे असां त वॾे हुननि खे नशो हूंदो आहे कि असां वॾे जो वॾो ऑफिसर ठहींदासीं
ये तो धंधे धोरी में भी करोड़पति ठही वेंदा आहिनि। बाबा पोइ तव्हांखे इहे धंधो सिखलाईंदा आहिनि, सट्टा मटे जो धंधो सिखलाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि तव्हां बाप खे कौड़ियूं ॾींदा आहियो, हिनजे एवरेज में बाबा 21 जन्मनि जे लाइ असांखे स्वर्ग जो मालिक ठाहे छॾंदो। बाबा असांखे कहिड़ो धंधो सेखारींदा आहिनि। कल्ह बाबा चई न, जो जेतिरो बली चढ़ंदो, अर्थात जो जेतिरो तन मन धन मुंहिंजे नाम ते कंदो, अर्थात मुंहिंजी श्रेष्ठ मत ते हर कार्य कंदो, उन्हनि खे सभिनि खां जास्ती वरसो मिलंदो। त असांखे ॿियनि खे बि, असांखे बाबा चए थो तव्हां बि सट्टा मटे जो धंधो करो, अर्थात तव्हां बि आत्माउनि खे सम्झायो कि बाप हाणे 21 जन्मनि जे लाइ स्वर्ग जो मालिक ठाहिण आयो आहे। उनजे बदिले असांखे छा ॾियणो आहे? पंहिंजो तन मन धन, पंहिंजो पुराणो स्वभाव संस्कार, पंहिंजी पुराणी आदतियूं विकार बुरायूं सभु बाबा खे ॾेई करे बाबा जी मत ते असांखे पंहिंजो जीवन जीअणो आहे। मन में संकल्प करणा आहिनि, बुद्धि में बाबा जी श्रीमत हुजे, संस्कार बाबा जहिड़ा हुजनि। असांजो तन असां ईअं यूज़ करूं जीअं बाबा जी सेवा में था यूज़ करूं। पंहिंजे घर खे बि पंहिंजो घर न समझी करे बाबा जो घर समझी करे उते सेवा करो। हिन रीति असांखे 21 जन्मनि जो स्वर्ग जो असां मालिक ठही वेंदासीं। त ॿियनि खे बि सट्टा मटे जो कार्य उन्हनि खां बि दान करायो बाबा खे। ये धंधो करो, ये सौदागरी भी आहे त पढ़ाई भी आहे। सिर्फ सौदागर सां कम न आहे, वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी जी भी नॉलेज खपे न। उन्हनि खे पूरो सम्झाइणो त पवंदो, तॾहिं त वो दान ॾियण लाइ तयार थींदा न। स्वदर्शन चक्रधारी भी थियणो आहे बाबा चवनि था। जेतिरो पढ़ंदा ओतिरो ऊंच पद पाईंदा। स्वर्ग जो मालिक त प्रजा भी आहे त नौकर चाकर भी आहे। बाबा चईंदा आहिनि हाणे भी सभु चईंदा आहिनि न, भल वॾा माण्हू आहिनि लेकिन सभु चईंदा आहिनि असांजो भारत। त सत्युग में भी आहे न, सभी चाहे प्रजा हूंदी चाहे दास दासी हूंदी, सभी स्वर्ग जा मालिक ठहींदा न। हाणे भी सभु चईंदा आहिनि न भारत असांजो देश आहे, परंतु राजा प्रजा में फर्क़ु त हूंदो आहे न। त स्वर्ग में राजा केरु हूंदो? जो सेवा कंदो, जो बाबा खे यादि कंदो ऐं ॿियनि खे बि ज्ञान ॿुधाईंदो। छो जी पंहिंजी प्रजा बि त ठाहिणी आहे न। त इन करे घर गृहस्थी में भी रही करे न, जेतिरो असां बाबा जो ज्ञान ॿियनि खे ॿुधाईंदासीं न, छो जी घर गृहस्थी में रहंदी त ॾाढा माण्हू ईंदा आहिनि, मिलंदा आहिनि, और बाबा जो कोई भी पॉइंट असांखे यादि हुजे ऐं सभिनि खे ॿुधाईंदा रहूं। ये भी सेवा थी वई। बाप चवंदा आहिनि जेतिरो थी सघे ऊंच पद पायो, माता पिता समान पुरुषार्थ करो। ॾिसो ब्रह्मा बाबा भी त पहिरियों घर गृहस्थी खां ई शुरू कई न। सम्झाइबो आहे सभु त गद्दी ते न वेंदा न, पोइ भी रेस कराइणी पवंदी आहे। बाबा चवनि था पोइ भी रेस कराइणी पवंदी आहे। पुरुषार्थ नंबरवार पुरुषार्थ अनुसार ही राजा ही पद पाईंदासीं। जंहिंजो जो पुरुषार्थ कल्प पहिरियों वारो हूंदो उहो साक्षी थी करे असां ॾिसंदासीं। पोइ भी पुरुषार्थ थंडो ॾिसंदा आहिनि त तीव्र ठाहिणो खपे। असांखे पुरुषार्थ हमेशा मतलब जो तीव्र कीअं थींदो, जो असां के बाबा श्रेष्ठ मत सुबुह खां राति ताईं ॾिनो अथई न, भई अमृत वेलो करणो आहे, मुरली ॿुधणी आहे, धारणा करणी आहे, सेवा करणी आहे, शाम योग करणो आहे। त इहे असांखे भले असां वेही करे योग नथा करे सघूं, लेकिन असांजो हलदे फिरदे बाबा खे यादि कंदा रहो, मुरली भी जरूर ॿुधंदासीं। त इन करे बाबा चए थो पुरुषार्थ थंडो न हुजणो खपे, हमेशा तीव्र पुरुषार्थ। तव्हांजो त पुरुषार्थ ॾाढो ठंडो थो ॾेखारे मेरे बाबा चवनि था। तव्हांजो ममत्व लॻल आहे न ॿियनि सां, ट्रस्टी न ठहिया आहियो, पोइ ममत्व कीअं निकिरंदो? त अगरि असां ट्रस्टी थी वेंदासीं न कि मुंहिंजे सभु घर गृहस्थी ॿार धंधो आदि सभु बाबा जो आहे, त कुझु भी घाटो नुक़सान थींदो त बाबा जो थियो, असांजो कुझु थियो त असां छो पंहिंजे पुरुषार्थ में थधा थियूं। त बाबा चवनि था जेसि ताईं असां ट्रस्टी न थींदासीं न, छो जी घर दुनिया में रहूं था, आए दिन कुझु न कुझु थींदो ई सही। असांजो अगरि ममत्व हूंदो त असां हुन ॻाल्हि में रहिजी वेंदासीं, बसि असांजो पुरुषार्थ थधो थी वेंदो। त बाबा चए थो ट्रस्टी ठहो त ममत्व निकिरे।
ता श्रीमती हलो पुछदा आहिनि बाबा मकान ठाहियां, हा छो न ठाहियो, भल आराम सां वियो, बाक़ी थोरो रोज इन छीती दुनिया में आहियूं, भल आराम करो। बाबा चवनि था ॿार आदि जी शादी भी करायो, बाप कोई पैसा कंहिंखां थोड़ी वठंदा आहिनि, उहो त दाता आहे न, तव्हांजो जो कर्म आहे उहो कंदा हलो, लेकिन बाबा जी मत ते, ऐं बाबा जी जो मत श्रेष्ठ मत आहे, जो पुरुषार्थ था कयो था हुनखे न छॾो। श्री बाबा असांखे छा पुरुषार्थ करणो, सिर्फ़ मन वचन कर्म जो असां मन में सोचदा आहियूं, ॻाल्हाईंदा आहियूं, कर्म कंदा आहियूं, उहो बाबा जी श्रेष्ठ मत ते हुजे, ये ध्यान में रखणो। श्री बाबा हिन समय ॿारनि खे रहण जे लाइ ये मकान आदि ठाराए थी न, पंहिंजे रहण लाइ त ये शरीर निमित आहे ब्रह्मा बाबा जो, जीव आत्माउनि खे त जरूर रहण लाइ मकान खपे न, त तव्हां ॿारनि जे लाइ ही मकान ठाहिनि। बाबा भी हिन मकान में वेठो आहे ब्रह्मा बाबा जे शरीर में, इहे त तव्हां ॼाणदा आहियो। असांजो उहो आहे आत्माउनि जो बाप, ऐं इहो आहे शरीर जो बाप। ब्रह्मा बाबा असांजा अलौकिक पिता आहिनि न, हाणे जेको नयो जन्म ब्रह्मण थियो आहे हुनजो बाप केरु आहे, असांजो ब्रह्मा बाबा, ऐं टियों असांजो जेको लौकिक शरीर वारो बाप तव्हांखे एडॉप्ट कयो आहे न श्री बाबा ब्रह्मा बाबा द्वारा, त तव्हां असांजा ॿार थियो न, त असां जेतिरो श्रीमत ते हलंदा आहियूं न त बाबा जी जिम्मेवारी थी वेंदी आहे, पंहिंजे ॿार जी हर घड़ी बाबा संभाल कंदो आहे। मम्मा बाबा चईंदा आहियो न, इन्हनि खे गोद वठण चइबो आहे। असां शिव बाबा असांजो ॾाॾा थी वियो, मम्मा बाबा असांजा मम्मी पापा थी विया, त इहो थियो गोद वठण, असां गोद वरिती आहे। प्रजापिता ब्रह्मा खे एतिरा ॿार आहिनि त जरूर गोद जा ई ॿार हूंदा न, तव्हां ॿारनि खे एडॉप्ट कयो। सरस्वती भी बाबा जी बेटी आहे न, इहा आहे वॾी गुइय सम्झण जी ॻाल्हियूं। गीता भागवत आदि त तव्हां भी पढ़िया आहियो, बाबा भी पढ़िया आहिनि, परंतु हाणे त श्रीमत मिलंदी आहे ड्रामा अनुसार, जो कुछ थियो सो ड्रामा अनुसार, जो भी अॼु ताईं थी वियो न हुनखे सम्झो भई ड्रामा अनुसार जो थियो सो थियो। बाबा चईंदा आहिनि इहे त कल्याण, उनमें भी जरूर कल्याण ई हूंदो, केॾी वॾी ॻाल्हि आहे न। माण्हुनि जे लाइ माण्हुनि खे चऊं जो थियो कल्याण में थियो, त उहो सोचदा हिन में छा कल्याण आहे, असांजो एॾो घाटो थी वियो, लेकिन असांखे केरु थो चए, शिव पिता थो चए, हिन विश्व जो सर्व आत्माउनि जो बाप थो चए कि ॿार ड्रामा में जेको थींदो अॼु ताईं जो थियो ड्रामा अनुसार थियो, हुनमें कुछ न कुछ कल्याण ही आहे। ये असांखे बाबा जा महावाक्य सदा कन में यादि हुजणा खपनि। नुक़सान थींदो आहे उनमें भी कल्याण, हर ॻाल्हि में कल्याण। छो जी शिव बाबा कहिड़ा कल्याणकारी, हिन समय हिन सृष्टि ते शिव बाबा आया आहिनि, असांखे पतो आहे, ऐं असां सां कोई अकल्याण थी सघंदो आहे। हिन करे सदा हर ॻाल्हि में अगरि असां शिव बाबा खे जिगरी प्यार आहे, निश्चय आहे, त असांखे हर ॻाल्हि में छा सम्झणो आहे कि हिन में भी कोई न कोई कल्याण आहे। उन्हनि जी शिव बाबा चईंदा आहिनि कि मुंहिंजी मत ॾाढी सुठी आहे, अगरि मुंहिंजी मत ते कोई शंका आहे, अगरि हुन ते कोई शंका रही त श्रीमत ते न हली पंहिंजी मत ते हलंदा आहिनि, जंहिंसां असां पोइ धोखो खाई वठंदासीं। अगरि बाबा असांखे चवनि था कि ॿार हिन में कल्याण आहे, लेकिन असांखे बाबा जी श्रीमत ते अगरि शक आहे न, त असां बाबा जी मत ते न हली सघंदासीं, पोइ असां धोखो खाई वठंदासीं। पोइ शिव बाबा छा कंदो ॿुधाए, कदम कदम ते राय पुछणी खपे न, सुप्रीम पंडो असां सां गॾु आहे, त तव्हां बाबा असांखे राय कीअं ॾींदा आहिनि, मुरली द्वारा। हिन करे न कॾहिं भी कोई ॻाल्हि थिए त मुरली ॿुधण न छॾो, छो जी पोइ असांखे राय कीअं मिलंदी। तव्हां बाबा चवनि था कि सुप्रीम पंडो तव्हां सां गॾु आहे, त कदम कदम ते हुन खां राय वठणी खपे, पुछणो खपे। असांखे राय मिलंदी आहे मुरली द्वारा। ॾाढा ॿार इहे ॻाल्हि भुलिजी वेंदा आहिनि, छो जी पोइ योग में न रहंदा आहिनि। योग अथवा यादि खे यात्रा चइबो आहे। भले असां यादि कंदा आहियूं, बाबा चईंदा आहिनि न, बाबा चईंदा आहिनि कि ॿार यादि कंदा आहिनि,
त हुन सां त असांखे शक्ति त मिलंदी, लेकिन राय कीअं मिलंदी कि हिन ॻाल्हि में मां छा करां? हुनजे लाइ त मुरली पढ़णी पवंदी न। हाणे त शिव बाबा साकार तन में न आहे, त बाबा चवंदा आहिनि याद सां आत्मा खे शक्ति मिलंदी आहे, लेकिन राय कीअं मिलंदी आहे? मुरली सां। इन करे रोज मुरली जरूर पढ़णी खपे। बाबा चवंदा आहिनि याद न कंदव त सम्झो असां रेस्ट था वठूं। याद न कंदव, यात्रा ते वञी करे कोई रेस्ट वठंदो आहे छा? तव्हां बि अगर रेस्ट वठंदव, याद न कंदव त विक्रम विनाश कीअं थींदा ऐं पोइ अॻियां न वधी सघंदासीं। बाबा चवनि था याद सां छा थींदा आहिनि? विक्रम विनाश थींदा आहिनि, असां में शक्ति ईंदी आहे ऐं असां पॉइंट्स खे धारण करे अॻियां वधंदा आहियूं। लेकिन पॉइंट्स कीअं मिलंदी आहे? मुरली द्वारा। या पोइ बाबा चवनि था कि याद बि जरूरी आहे। याद न कंदव त अॻियां कीअं वधंदव? याद न कंदव त मुंहिंजे नज़दीक कीअं ईंदव? त इन करे याद खे कॾहिं न छॾिजो ऐं ज्ञान ऐं बाबा जी राय खपे त मुरली खे कॾहिं बि न छॾिजो। आत्मा कॾहिं कॾहिं थकिजी वेंदी आहे, बाप खे भुलिजी वेंदी आहे। बाप चवंदा आहिनि तव्हां यात्रा ते हलो था न, रात जो त तव्हां रेस्ट वठंदा ई आहियो, ईअं न कि रात जो तव्हां निंड में आहियो त यात्रा ते न आहियो। न, बाबा चवंदा आहिनि ईअं न कि रात जो तव्हां निंड में आहियो त यात्रा ते आहियो। न, असां जॾहिं निंड में हूंदा न, हाँ मम्मा बाबा अहिड़ी स्टेज धारण कई। मम्मा बाबा न निंड में बि उहा बाबा खे यादि कंदा हुया। त असांखे न मम्मा बाबा जहिड़ो पुरुषार्थ करणो खपे। वैसे त बाबा चवनि था अगरि तव्हां रात जो ईअं ई सुम्ही पईंदा आहियो, बसि मूंखे यादि करे बसि हाणे थी वियो, त हुन समय तव्हां यात्रा ते न आहियो, हुन समय तव्हां रेस्ट था करो। लेकिन मम्मा बाबा न पंहिंजी निंड खे बि योग में बदिली। जॾहिं जागदा आहियो तॾहिं यात्रा ते आहियो, निंड में कोई विक्रम विनाश न थींदा आहिनि। बाक़ी हा ॿियो कोई विक्रम थींदो न आहे असांखां। रात जो असां सुम्ही पईंदा आहियूं त हुन समय यात्रा त नथा करूं, लेकिन असांजो कोई विक्रम बि न थींदो आहे। त बाप सभी ॻाल्हियूं ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, परंतु कोई अमल में लाए तॾहिं उन्हनि जो फ़ाइदो आहे। डेढ़ पॉइंट्स बाबा बतलाईंदा आहिनि। बैरिस्ट्री में भी बैरिस्ट्री जी पॉइंट्स तॾहिं बुद्धि में ईंदियूं आहिनि जॾहिं वो बैरिस्टर पढ़ंदो न। अगर माण्हू किताब पढ़े ही न त वो पॉइंट्स कीअं बुद्धि में ईंदो? ईअं ई बाबा भी चवनि था जेसि ताईं मुरली न पढ़ंदा त पॉइंट्स कीअं ईंदा बुद्धि में? डॉक्टरी व इंजीनियरिंग पढ़ंदा आहियूं, पोइ वो डॉक्टर अथवा इंजीनियर आदि ठहींदा आहिनि न। जो जहिड़ो कोर्स कंदो आहे ओड़ो ठहींदो आहे। हिते त हिकु ई कोर्स आहे। बाबा चवनि था हलंदा हलो, मूंखे यादि कंदा हलो, ज्ञान जो मनन चिंतन कंदा हलो, तव्हांजे सिर ते जन्म जन्मांतर जो पापनि जो बोझ ॾाढो आहे। बाबा चवनि था ॾिसो मम्मा खे बि कैंसर थियो हुयो, बाबा खे बि केॾी तकलीफ़ हुई। एॾो योग लॻाइण खां पोइ बि मम्मा बाबा खे शारीरिक तकलीफ़ थी न। त बाबा इन करे चवनि था कि ॿार तव्हांजे सिर ते जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझ ॾाढो आहे, हिन करे मूंखे यादि करो हलदे फिरदे। उन्हनि जो विनाश करण जो उपाय हिकु ई आहे, बाबा खे यादि करो, न त पद भ्रष्ट थी वेंदो। माला त ठहियल आहे, नवरत्ननि जो त गायन आहे न। इहा काथां खां आया? बाबा चवनि था नवरत्न काथां खां आया? तो मनुष्य न ॼाणदा आहिनि। 8 रत्न जो आहिनि, रुद्र जी माला थींदी आहे न। त पुरुषार्थ सुठो करणो खपे। स्टूडेंट सुठो पढ़ंदा आहिनि त रजिस्टर में माँ बाप खे बि पतो लॻी वेंदो आहे न। हिते त बाप ही असांजो टीचर आहे, त उहो ई ॼाणे मुंहिंजे न ॿार जी छा हालत आहे। तव्हां पढ़ंदा ई आहियो बाप वटि, बाबा चवंदा आहिनि तव्हां पढ़ंदा ई आहियो बाप वटि, उहो ई बाप असांजो टीचर बि आहे न। रजिस्टर जो बि उन्हनि खे पतो पवंदो आहे। तव्हां बि पंहिंजे रजिस्टर खे सम्झी सघंदा आहियो केसि ताईं असां में गुण आहिनि। मां ॿियनि खे केसि ताईं आप समान ठाहियां थो, अर्थात मां केसि ताईं ॿियनि खे ज्ञान ॾेई सघंदो आहियां। अगर तव्हां ॿियनि खे ज्ञान ॾेई आप समान ठाहींदा तॾहिं त बाबा सम्झदा न कि हा हिननि में गुण आहे, हिन में ताक़त आहे, जो कोई साम्हूं ॾिसी हुनखे शरीर
बाबा चवनि था ये भी चेक करो कि मूं में ताक़त आहे कि कोई मुंहिंजे साम्हूं अचे ऐं उनखे उनजो शरीर बि भुलिजी वञे। जॾहिं असां खुदि आत्म अभिमानी स्थिति में रहंदासीं न त उहा आत्मा बि पंहिंजी खे आत्मा सम्झदी। केसि ताईं हिम्मत मर्दा मदद खुदा ठहिया आहियूं असां। जॾहिं असां हिम्मत जो हिकु संकल्प बाबा जी मदद। बाप ॾाढी मदद ॾींदा आहिनि ॿारनि खे। तव्हां बि मदद ॾींदा आहियो बाप खे योग जी। अगरि असां बाबा खे यादि कंदा आहियूं न त इहे बाबा खे मदद था ॾियूं। बाबा खे खपे पवित्रता जी मदद। अगरि असां पवित्र रही करे बाबा खे यादि था करूं इहे असां बाबा जी मदद था करूं। सॼी पतित दुनिया खे पावन ठाहिणो आहे योग बल सां। जेतिरो जो योग जी मदद ॾींदा न ओतिरो बाबा उन ॿारनि ते ख़ुशि थींदा आहिनि। ये बाबा जे लाइ मदद आहे या पंहिंजे लाइ? जो जेतिरो पढ़ंदो ओतिरो ऊच पद बि पाईंदो। भई बाबा जे लाइ बि मदद आहे ऐं तव्हां पंहिंजो बि ऊच पद पायो था। जेतिरो यादि कंदा ओतिरो मूंखे पवित्रता जी मदद कंदा। मां आयो आहियां पतितनि खे पावन ठाहिण। पावन दुनिया जे लाइ पतित ऐं पावन हिते ई हूंदा आहिनि। उहो त आहे निराकारी दुनिया। ॻाईंदा बि आहिनि न पतित पावन अचो। सम्झंदा न आहिनि कि पावन दुनिया कंहिंखे चइबो आहे। सीता खे रावण जी जेल सां दुखनि सां छिड़ाई पोइ सुख बि त खपे न। हुनजे लाइ पावन दुनिया बि त ठाहिनि था न बाबा। ॿियनि खे शांती ॾाढी मिलंदी आहे सुख थोरो मिलंदो आहे। असांखे सुख बि ॾाढो मिलंदो आहे त दुख बि ॾाढो मिलंदो आहे। पिछाड़ी में जो आत्मा ईंदियूं आहिनि उहो थोरो पाठ वॼाए वापसि हली वेंदियूं आहिनि। बाबा चवनि था हिकु ॿ जन्म बि वठंदा थोरो समय ईंदा इहे वियो। तव्हांजो असांजो त 84 जन्मनि जी ॻाल्हि आहे। उन्हनि जी त हिकु ॿ जन्मनि जी ॻाल्हि आहे। तव्हां 84 जन्मनि खे ॼाणंदा आहियो न। चक्कर खे ॼाणण सां चक्रवर्ती राजा ठही वेंदा आहिनि। उहा थोरी ठहींदा जेका पिछाड़ी में ईंदा। उन्हनि जे लाइ इहे ज्ञान न आहे। इहे ज्ञान असांजे लाइ आहे। उन्हनि खे सिर्फ़ छा मिलंदो ज्ञान में? आत्मा परमात्मा बस। जंहिंजो कल्प पहिरियों बि जे ज्ञान वरितो उहो ई ॿुधा। हाणे तव्हांखे पुरुषारत करणो आहे। पुरुषारत जो समय हाणे ई आहे। ॿियो तव्हांजे लाइ ई पुरुषारत जी ॻाल्हि आहे। देवी देवता घरम ॾाढो ई सुख ॾियण वारो आहे। एतिरो सुख ॿियो कोई ॾेई न सघे। इहे अनादि ड्रामो ठहियल आहे। सभिनि खे त हीरो हीरोइन जो पार्ट न मिली सघंदो न। किस्म किस्म जा मनुष्य आहिनि। उन्हनि में बुरा बि हूंदा आहिनि त सुठा बि हूंदा आहिनि। सुठा ऐं बुरा अनेक प्रकार जा हूंदा आहिनि। श्रेष्ठ श्रेष्ठ कहिड़ा आहिनि? देवी देवता। श्रेष्ठ उन्हनि खे चईंदासीं। उहा त सतयुग में ई हूंदा न। उन्हनि जा ई चित्र बि आहिनि परंतु उहो कीअं ठहींदा आहिनि इहे माण्हू न ॼाणंदा आहिनि। कोई त पोइ चई छॾंदा आहिनि कृष्ण हाज़िर हज़ूर आहे। भॻवान बि हाज़िर हज़ूर आहे। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे तव्हां ॿार ई सम्झी सघंदा आहियो न। इहा असांजी एम ऑब्जेक्ट ॾाढी सुठी आहे सम्झाइण लाइ कि हाज़िर हज़ूर कीअं आहे। सभिनि खे निमंत्रण ज़रूर ॾियणो आहे। अखबार सां सभिनि खे निमंत्रण मिले थो न। बाक़ी हाणे थोरो समय आहे। हाणे ताईं ॿार यात्रा कंदे कंदे थकिजी वेंदा आहिनि त वेही रहंदा आहिनि। माया जा तूफान सहन न करे सघंदा आहिनि पोइ वेही रहंदा आहिनि। इन करे कॾहिं बि असांखे बाबा जी मुरली यादि न छॾणी आहे। युद्ध जे मैदान में माया त ज़रूर पकड़दी न। बाबा चवनि था माया जेका रुस्तम ॿार हूंदा आहिनि न उन्हनि सां ॿियो ई रुस्तम थी करे लड़दी आहे। जोर सां तूफान लाहींदी आहे। पोइ बि चईंदा आहिनि जॾहिं खां ज्ञान में आया आहियूं त विघ्न ॾाढा पवनि था। कई ॿार चईंदा आहिनि जॾहिं खां ज्ञान में आया आहियूं त विघ्न ॾाढा पवनि था। धंधे में घाटो पइजी वियो त असां जीअं जीअं बाबा खे यादि कंदा आहियूं न त असांजा कर्म बंधन छुटजा वेंदा आहिनि। असांजो हिसाब किताब छुटो थींदो वेंदो आहे। हिन करे अगरि ज्ञान में अचण खां पोइ विघ्न अचनि था त सम्झो असांजी आत्मा जी साफ़ सफ़ाई थिए थी। ॿियो बाबा खे जोर सां यादि करो। बाबा चईंदा आहिनि अहिड़ी मत ईअं न सम्झो कि ज्ञान में आया आहियूं हिन करे ईअं थी वियो। इहे त दुनिया में थींदो ई रहंदो आहे। ॿियो ई असां सां गॾु बाबा आहे त असां पंहिंजे पापनि जो बोझ
आसानी सां सिद्धू था करो, इनमें ड्रिजणो न आहे। बाबा चवनि था कॾहिं चक्कर जी दशा, कॾहिं राहु जी दशा, कॾहिं कंहिंजी दशा वेही रहंदी आहे, हलदे हलदे पोइ फां थी वेंदा आहिनि। राहु जी दशा ॾाढी कड़ी हूंदी आहे, हुन जॾहिं केते राहु जी दशा वेही रहंदी आहे न त उन्हनि खे माया खाई वठदी आहे। मतलब जेको ॿार हलदे हलदे अगरि हुनते राहु जी दशा वेही रही त उहो बाबा खे छॾे ॾींदो आहे। इन करे ॾाढो संभली करे हलणो आहे। बाबा चवनि था तूफान ईंदा लेकिन असांखे कंहिंजो हथ न छॾणो आहे, बाबा जो। माया खाई वठदी त कारे जा कारा रहिजी वेंदासीं। माया थप्पड़ लॻाए करे हिकदमि कारो मुंहुं करे ॾींदी आहे। माया जी बि जीत थींदी आहे न, सिर्फ ॿारनि जी जीत थिए पोइ त झट राजधानी थी वञे। उस्ताद खे भुलिजी वेंदा त माया थप्पड़ मारदी आहे। इन करे कॾहिं बि बाबा खे न भुलिजणो आहे। अहिड़े रूहानी साजन खे सजनियूं भुलिजी वेंदियूं आहिनि त बाबा असांजो साजन बि आहे न, त अहिड़े साजन खे असां आत्मायूं सजनियूं भुलिजी वेंदासीं, इहे त वंडर थी वेंदो। इन करे कॾहिं बि अहिड़े रूहानी साजन खे असांखे न भुलिजणो आहे। अच्छा, मीठे मीठे सिकील जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, योग बल सां पतित दुनिया खे पावन ठाहिण में बाप जो मददगार ठहो। याद जी यात्रा में कॾहिं बि रेस्ट न वठो। उदे वेंदे हलदे खाईंदे पींदे यादि कंदा रहो। ऐं अगरि बाबा जी राय खपे त मुरली जरूर पढ़ो। अहिड़ी यादि हुजे जो साम्हूं वारो पंहिंजो शरीर ई भुलिजी वञे। स्लोगन आहे श्रीमत में, ॿियो पॉइंट आहे श्रीमत में कॾहिं बि शंका उठाए करे पंहिंजी मन मत न हलाइणी आहे। मन में अचे तो अॼु त सुम्ही था पऊं, अॼु मुरली नथा पढ़ूं, अॼु ईअं नथा करूं, अॼु हीअ खाई था वठूं, इहा थी वई श्रीमत में मनमत। बाबा जी जो श्रीमत आहे, बाबा खे यादि करणो आहे, मुरली पढ़णी आहे, खान पान में जो परहेज आहे, कीअं कंहिंसां ॻाल्हाइणो आहे, कीअं कंहिंसां सोचणो आहे, कीअं छा सोचणो आहे, कीअं कीअं कर्म करणो आहे, उहो बाबा जी श्रीमत अनुसार ई करणो। हुनमें अगरि मन जा कोई वीचार अचनि त बिल्कुल भी ध्यानु न ॾियणो। तो श्रीमत में कॾहिं भी शंका उठाए करे पंहिंजी मन मत में न हलणो आहे। हर ॻाल्हि में बाबा जी राय वठो। ऐं राय कीअं वठंदासीं? मुरली सां। ऐं उन अनुसार ई कर्म कंदासीं त उनमें पंहिंजो कल्याण थींदो। वरदान सहयोग जी शुभ भावना द्वारा रूहानी वायुमंडल ठाहिण वारा मास्टर दाता था। ये प्रकृति पंहिंजी वायुमंडल जो प्रभाव अनुभव कराईंदी आहे, कॾहिं गर्मी कॾहिं ठंडी। हीअं असां प्रकृति जी सदा ही सहयोगी सहयोगी आत्मायूं पंहिंजी शुभ भावना द्वारा रूहानी वायुमंडल ठाहिण में सहयोगी ठो। रोज सुबह सुबह जो उठजे या जॾहिं भी समय मिले ना, ये संकल्प करो मां सुखी आत्मा आहियां, शांत आत्मा आहियां, ॾाढी शक्तिशाली आत्मा आहियां। पोइ छा थींदो? जीअं जीअं तव्हां संकल्प कंदो न बाबा खे यादि करे, तव्हांजे घर जो वायुमंडल सुठो थींदो वेंदो। तव्हांजे घर में कुछ भी थिए तो न, हुन ते ध्यानु न ॾेई करे सम्झो तव्हांजे घर में रोज लड़ाई झगड़ो तो थिए त तव्हां रोज संकल्प करो मां शांत आत्मा आहियां, सभु शांत आत्मा ई रहियूं आहिनि। त तव्हां हुननि खे न सम्झाए, तव्हांजी शांति जा वायुमंडल घर में शांति रखंदी। इनखे चइबो आहे रूहानी वायुमंडल ठाहिण में सहयोगी थियनि। उहो अहिड़ो बाबा चवंदा आहिनि कि ये प्रकृति कंदी आहे, ईअं तव्हां बि पंहिंजी शुभ भावना द्वारा रूहानी वायुमंडल ठाहिण में सहयोगी ठहो। वो ईअं आहिनि, उहो अहिड़ो आहे, उहो अहिड़ी आहे, ईअं न सोचो। कहिड़ो भी वायुमंडल हुजे, कहिड़े प्रकार जो भी व्यक्ति हुजे, मूंखे हुनजे लाइ शुभ संकल्प करे वायुमंडल ठाहे करे हुनखे सहयोग ॾियणो आहे। दाता जा ॿार असां दाता ॾियण वारा आहियूं न। अगरि असां ॻाल्हियुनि खे सोचदा रहंदासीं न त उहो वायुमंडल ठही वेंदो, टेंशन जो, दुख जो।
ऐं असां सुठो सुठो सोचदासीं त दुख जो वायुमंडल भी सुख में परिवर्तन थी वेंदो। त चाहे मनसा सां सहयोगी ठहो, चाहे वाचा सां, पंहिंजे घर में भी न जोर जोर सां बाबा जी मुरली पढ़णी खपे, जंहिंसां वायुमंडल शुद्ध थींदो वेंदो आहे। भले तव्हां सेंटर ते ॿुधो था, पढ़ी था अचो, ॿुधी था अचो, लेकिन पंहिंजे घर जो भी वायुमंडल असांखे सुठो रखणो आहे। घर में भी समय कढी संकल्प करो, योग करो, मुरली पढ़ो, हिन सां तव्हांजे घर जो वायुमंडल सुठो थी वेंदो। त इहो थी वाचा सां। भले तव्हां ॿियो काथे नथा ॿुधाए, घर में पढ़ो त बाबा चए थो इहो तव्हांजो सहयोग थी वेंदो। मनसा सां सहयोग ॾियो, वाचा सां सहयोग ॾियो, चाहे संबंध संपर्क द्वारा तव्हां सां घर में जो भी मिलण अचे न, हुनखे हिकु पॉइंट असांखे जरूर ॿुधाइणो आहे कि अॼु असांखे ज्ञान में ईअं ॿुधाए। त संबंध संपर्क में भी तव्हां सहयोग ॾेई सघंदो आहे, लेकिन कहिड़े प्रकार भी करो, लेकिन लक्ष्य रखो मूंखे सहयोग ॾियणो आहे। बाबा चईंदा आहिनि न, तन मन धन कंहिंसां भी सहयोगी ठहो। त असांखे पंहिंजे मन वचन कर्मनि सां भी सहयोगी ठहिणो आहे। स्लोगन आहे, इच्छा मात्र अविद्या जी स्थिति द्वारा सर्व जी इच्छाउनि खे पूरन करण ही कामधेनु ठहिणो आहे। पंहिंजी इच्छाउनि खे ख़तम करे असांखे सर्व जी शुभ इच्छाउनि खे पूरन करण वारी छा ठहिणो आहे? बाबा चवनि था कामधेनु ठहो। चाहे मनसा सां दान ॾियो, वाचा कर्मणा, कहिड़े प्रकार भी असां ॿियनि जो सहयोग, ॿियनि खे मदद करे ॿियनि जी सर्व इच्छाउनि खे पूरी करे सघंदा आहियूं। त असां छा ठही वेंदासीं? कामधेनु ठही वेंदासीं। छा? ओम शांति। बाबा खे यादि करो।